दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसैन अब्बास। ॻाल्हियूं हलनि पियूं त सक़रंड पुलिस क़ौमी क्रिकेटरनि खे फने खाननि खे राति जो ॿधो ऐं 8,000 रिश्वत वठी उन्हनि खे छॾे ॾिनो। बसि एतिरी ॻाल्हि थियण खां पोइ सक़रंड पुलिस जे ख़िलाफ़ु बाहियूं ॿरी वियूं। दबंग IG जेको पटे वालो आहे उन IG नोटिस वरितो। ऑफिसर ॿधिजी विया, जेल में पइजी विया। भले भले पहले मञूं था त सिंध पुलिस जहिड़ी करप्ट का बि पुलिस कान्हे का जेका पंहिंजनि सिंधी माण्हुनि खे मारींदी आहे। इंतिहाई घटिया क़िस्म जी पुलिस आहे, इहो बि मञूं था। पर इहे जेके क्रिकेटर आहे इहे शराब जे नशे में धुतो आहे। लॉन्ग ड्राइव करे रहिया हुआ, वॾे हाईवे रोड ते शराब जे नशे में धुत थी गाॾी हलाए रहिया हुआ ऐं लोफरिंग कंदा पिए विया। त ज़ाहिर आहे पुलिस त हूअं ई वली आहे न, उन्हनि खे शक पइजी वेंदो आहे। पुलिस उन्हनि खे रोके वरितो। हुननि तारीफ़ करायोसीं क्रिकेटर ऐं हुननि चयो आहे भले हुजो पर तव्हां त शराब जे नशे में आहियो, थाणे ते हलो। हुननि थाणे ते वञण जे बजाए पर्स खोलियो, उन में 8,000 हुआ। पुलिस खे पैसा खपनि, तव्हां 100 खून करे वञो, पुलिस खे पैसा ॾियो, तव्हां हलिया वेंदो। हाणे उन ते अची साईं उर्दू मीडिया खयों आहे जी क़ौमी क्रिकेटरों के जी तौहीन की गई है, उनके साथ बड़ा बुरा सलूक किया गया है, पैसे लूटे गए हैं, ये वो दसिन दैट खबे सजे। इहा त जांच वठो त उहे जेके तफ़ंग हुआ उते शराब जे नशे में आहे। पुलिस त चङो कयो जो हिननि खे छॾे ॾिनऊं। रिश्वत न त हिननि जूं त नौकिरियूं वञनि हा, हिननि जी त मिटी पलीत थिए हा, सॼे मुल्क में हिननि जी ख़ुआरी थिए हा। असांजा माण्हू सक़रंड पुलिस खे गारियूं पिया ॾियनि। बाबा पुलिस उअं ई करप्ट आहे, पुलिस माण्हू मारींदी आहे, इहा त सभिनी खे ख़बर आहे। पर हाणे इन कैसेट जो ॿियो पासो बि त ॿुधणु खपे न, त इहे तव्हांजा क़ौमी क्रिकेटर जिन जा तव्हां आशिक़ आहियो, शर्म त कोन थो थिएव। सॼो ॾींहुं क्रिकेटरनि जा जेको आहे खणो था, जीअं बोतारनि जा खणंदा आहियो। साॻी जाइ ते उन पुलिस ज़ाहिर आहे, पोइ पुलिस त पुलिस आहे, उहो पंहिंजो कारनामो ज़रूरु सां अंजाम ॾींदी आहे।